मटियारी यूनिट लाइ चूंडियल उहिदेदार जी हैसियत में हलफ थो खणा त बिना कंहिं ज़ाती मफ़ाद दो लालच ऐं कंहिंजी धुर थियण खां सवाइ साफ़त कंदुसि ऐं यूनियन जे उहिदेदार जी हैसियत में समूरनि साफ़िन जे हक़नि ऐं मफ़ादनि लाइ भरपूर अमली जदोजहद कंदुसि हलफ थो खणा त पंहिंजे इलाइक़े जे अवाम जा मसइला हक़ीक़ी अंदाज़ में मीडिया ते पेश कंदुसि ऐं उन आॾो ईंदड़ हर रुकावट जो ज़मी मुक़ाबिलो कंदुसि पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे आईने जी मुकम्मल पासदारी कंदुसि।